सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 13। ईला नॉर्थ एम्पटन 13 मई सन 2008 ईस्वी। बचाव बेहतर आहे माफ़ी घुरण खां वेबसाइट ते लिखियल हो। उन जी कमीस जांचो त उन ते सुर्खी त कोन्हे लॻल। ॾिसो किथे हू अणसुञातल ख़ुशबू सां घर त नथो अचे। इहो पहिरियों दफ़ो हो जो ईला रॉबिन्सन ऑनलाइन टेस्ट ॾिसी रही हुई, जंहिंजी हेडलाइन हुई, कीअं ख़बर पवे जॾहिं तव्हांजो मुड़ुसु तव्हां सां दगा करे रहियो आहे। जेतोणीकि खेसि ख़बर हुई त इहे सवाल त पुराणा आहिनि, हाणे त खेसि इहा ख़बर पइजी चुकी हुई त ज़िंदगी पंहिंजो पाण कॾहिं कॾहिं आम रवाजी लॻंदी आहे। आख़िरी स्कोर थियण खां पोइ बि ईला डेविड सां उन मसइले ते विहण नथी चाहियो। उन खांसि अञा ताईं इहो बि न पुछियो हो त जंहिं राति हू घर न ईंदो आहे त हू किथे हूंदो आहे। अॼुकल्ह संदसि वक़्तु मिठड़ी गुस्ताखी पढ़ंदे गुज़रंदो हो ऐं हू पंहिंजी ख़ामोशी लिकाइण जो बि वटसि इहो सुठो बहानो हो। अञा ताईं खेसि कहाणी में ॾाढो मज़ो अची रहियो हो ऐं शम्स जे हर नए उसूल सां पंहिंजी ज़िंदगीअ ते गौर कंदी हुई। जॾहिं ॿार गॾु हूंदा हुआ त उहे पाण खे नॉर्मल ज़ाहिर कंदी हुई। ॿई नॉर्मल हुअण जा नाटक कंदा हुआ। हुन ॾिठो त संदसि मुड़ुसु तजस्सुस मां ॾिसी रहियो हो, ॼण त उन ते हैरान हो त उहा कहिड़े क़िस्म जी ज़ाल आहे जेका मुड़ुस खां उहो बि नथी पुछे त उन राति किथे गुज़ारी आहे। पर सच इहो हो त ईला अहिड़े क़िस्म जी मालूमात ॼाणणु चाहे बि न पई, न ई उहो पई चाहे त उन मामले खे कीअं हल कजे। मुड़ुस जी दिलि लॻियुनि जे बारे में जेतिरो घटि ॼाणंदी ओतिरो ई संदसि ज़हन उलझननि खां आजो हूंदो। उन सोचियो, सच चवंदा आहिनि त बेख़बरी बि हिकु नेमत आहे। इहा नेमत सिर्फ़ पोइ किसमिस ते मुंतशिर थी हुई जॾहिं हिकु मक़ामी होटल खां हिकु सर्वे फॉर्म हिननि वटि कोरियर थी आयो। कस्टमर सर्विस वारा ॼाणनि पिया चाहिनि त हू पंहिंजी लॻायल चकर मां ख़ुशि आहे या न। ईला ख़त मेज़ ते ख़त रखण वारी जॻह ते मथां रखियो ऐं उन शाम जॾहिं डेविड अची उहो लिफ़ाफ़ो खोलियो त हूअ खेसि ॾिसण लॻी। ओ महिमाननि तरसाइण जो फारम, उन जी त मूंखे ज़रूरत हुई, डेविड मुंहं ते कूड़ी मुर्क सजाईंदे चयो। पोएं साल उते असां ॾंदनि जे बारे में हिकु कॉन्फ्रेंस कई हुई। यकीनन उन्हनि सभिनी शरीकनि खे पंहिंजी कस्टमर लिस्ट में शामिल कयो हूंदो। ईला संदसि ॻाल्हि ते यकीन कयो हो। घटि में घटि उहा ठरियल खीर खे फूकूं न पए ॾियणु चाही। पर संदसि ज़ात जो ॿियो हिसो मायूसी ऐं बेएतमादीअ में घेरियल हो। ॿिए ॾींहुं उन मायूसी वारी हालत में उन होटल जो नंबर कढी मिलायो, सिर्फ़ उहो ॿुधण लाइ जेको खेसि पहिरीं ख़बर हुई। न हिन साल न ई उन खां अॻु डेविड वारनि कॾहिं बि उन होटल में कॉन्फ्रेंस कान कई हुई। अंदर ई अंदर ईला पाण ते मलामत कई। अञा हूअ एतिरी पोढ़ी न थी हुई ऐं हुन पोयनि 6 सालनि में चङो ख़ासो वज़न वधाए छॾियो हो। हर पाउंड सां गॾु संदसि जनसी ख़्वाहिशूं घटिजण लॻंदियूं हुयूं। रध पचाव जे क्लासनि उनखे मुश्किल करे छॾियो हो त उहो वज़न घटाए सघे। जॾहिं त क्लास में अहिड़ियूं बि औरतूं हुयूं जेकी घणो करे सुठे रधे पके कंदियूं हुयूं, पर पोइ बि ईला जी अधु साइज़ जेतिरियूं हुयूं। जॾहिं हूअ पंहिंजी गुज़िरियल ज़िंदगीअ ते नज़र विझे थी त महसूसु करे थी त हुन ते सरकशी सुठी न लॻंदी आहे। हुन कॾहिं बि दरवाज़े जे पोयां छोकिरनि सां वेही सिगरेट न पीतो, न ई शराब खाननि में वही, न ई कॾहिं आराम जूं गोरियूं खाधईं, न माउ सां कूड़ ॻाल्हायईं, न ई वरी नौजवानी में कॾहिं कंहिंसां नाजाइज़ तालुकात रखियाईं, न स्कूल खां गुसायईं। हिन जॾहिं छोकिरियूं इहे सभु कम कंदियूं हुयूं, जॾहिं त हूअ उन्हनि जी कहाणियुनि खे ईअं ॾिसंदी हुई ॼण टीवी ते अफ्रीका जी ॾुकार बाबति कुझु ॾिसंदी हुजे। ईला खे इहो सोचे अफ़सोस थींदो हो त अहिड़ियूं ॻाल्हियूं बि दुनिया में थियनि थियूं। पर सच इहो आहे त इन कॾहिं बि इहो न सम्झो हो त
उहा बि उन बदकिस्मत इंसाननि वारी काइनात में रहे थी। उहा कॾहिं बि कंहिं पार्टीअ में न वई, नौजवानी में बि न। जुमे जी राति जॾहिं सभु पार्टी में वेंदा हुआ, उहा अजनबियुनि सां गॾु वञी रड़ियूं करण खां घर में वेही को सुठो किताब पढ़ण खे तरजीह ॾींदी हुई। तव्हां इला जहिड़ियूं छो न थियूं थियो? पाड़े जूं माउरूं पंहिंजी धीअरनि खे चवंदियूं हुयूं। ॾिसो, उहो पंहिंजो पाण खे कॾहिं बि मुश्किल में नाहे विझंदी। माउरूं हिन जी तारीफ़ कंदियूं हुयूं त धीअर खेसि मोगी मटर सम्झंदियूं हुयूं। इन में का हैरत न हुई त उहा हाई स्कूल में ॾाढी मशहूरु हुई। हिक भेरे हिकु क्लास फेलो खेसि ॿुधायो, तोखे ख़बर आहे त तुंहिंजो मसइलो कहिड़ो आहे? तो ज़िंदगीअ खे ॾाढो संजीदगीअ सां वरितो आहे। तूं बोरियत पैदा करें पई। उन गौर सां ॿुधो ऐं चयाईं त उन बाबति बाद में सोचींदसि। एसी ताईं जो सालनि खां संदन वारनि जो नमूनो बि न मटियो हो। रिघा सिधा ॻाढ़ा नासी वार, जंहिंखे हूअ बेढंगे नमूने जूड़े में ॿधंदी हुई या खोले छॾींदी हुई। उहो थोरो मेकअप लॻाए हल्की ॻाढ़ी नासी सुर्खी हणी छॾींदी हुई ऐं साओ आईलाइनर जेको संदसि धीअ जे बकोल इला जी सुरमाई नीरनि अखियुनि खे ज़ाहिर करण जे बदिरां लिकाए छॾींदो हो। हर मौक़े ते हूअ कॾहिं बि ॿिनि अखियुनि ते बराबरि लाइनर बि न लॻाए सघी हुई ऐं अणबराबरि लीकनि मां हली वेंदी हुई। इला खे शक हो त हुन सां कोई मसइलो ज़रूरु आहे, या त उहो वधीक मुदाख़िलत कंदड़ आहे या वरी ज़ोरी कंदड़ आहे जेनियत जी शादीअ जे मामले में, या घणी सुस्त ऐं फर्मा बरदार आहे पंहिंजे मुड़ुस जे चकरनि जे हवाले सां। पोइ इला हुई वहमी इला ऐं निमाणी नाउमीद इला। उहो कॾहिं उहो न ॿुधाए सघंदी हुई त छा या कॾहिं कुझु थियण वारो आहे। ऐं वरी हिकु टीं इला बि हुई, हर शइ ख़ामोशी सां ॾिसंदी वक़्तु अचण जे ओसीड़े में। हीअ उहा इला हुई जेका खेसि ॿुधाईंदी हुई त उहा बेहसीअ जे हद ताईं माठ आहे, पर उन जे हेठियां को घुटियल वजूद हो जंहिं कावड़ ऐं सरकशीअ खे अंदरि पनाह ॾेई रखी हुई। जेकॾहिं हूअ ईअं ई रही त टीं इला धमकायो त कंहिं ॾींहुं उहा ज़रूरु फाटी पवंदी। इहा बसि वक़्त जी ॻाल्हि हुई। मई जे आख़िरी ॾींहंनि में उन्हनि मसइलनि ते गौर करे रही हुई। उन कुझु अहिड़ो कयो जेको उन काफ़ी अरसे खां कोन कयो हो। उन ख़ुदा खे अर्ज़ु कयो त खेसि प्यार अता करे जेको संदसि ज़ात खे पाण में समाए या खेसि एतिरो पको ऐं बेपरवाह बणाए छॾे जो प्यार जे गैर मौजूदगी जो ख़्याल ई न अचेसि। जेको बि तूं चूंडे, महिरबानी करे जल्दी कर। तोखां मथां विसरी वियो हुजे, पर मां अॻे ई 40 सालनि जी थी वई आहियां ऐं जीअं त तूं ॾिसी सघें थो त मां पंहिंजा साल नथी खणी सघां। उन दुआ कई। सहराई गुलाब हिकु तवाइफ़, कोन्या 17 अक्टूबर सन 1244 ईस्वी। बिना कंहिं साईअ जे मां सोढ़ियुनि गलियुनि मां ईअं डोड़ियसि जो हिकु दफ़ो बि पोइते न निहारियमि। फिफड़नि में ॼण का बाहि भरियल हुई ऐं उभ साही वठी वई हुई। नेठि जॾहिं बाज़ार वटि पहुतसि त हिकु भित सां टेक लॻाए लिकी पियसि। उन खां पोइ थोरी हिमत गॾु करे पोइते निहारियमि। मुंहिंजी हिमत ऐं छोटकारे लाइ सेसमी मुंहिंजे पोयां अची रहियो हो। हू मुंहिंजे भरिसां अची बीठो, साह हेठि मथे हथ ॾकी रहिया हुअसि ऐं संदसि मतियूं मुंझियल हुयसि। हू इहो सम्झण खां क़ासिर हो त मूं कोन्या जी घिटियुनि में ईअं चरियनि वांगुरु ड्रोड़णु छो शुरू कयो। सभु कुझु एतिरो तड़तकड़ में थियो हो जो बाज़ार अची सभु ॻाल्हियूं सोचण जो मौक़ो मिलियो। हिकु मिंट मां मस्जिद में वेठियसि, रूमीअ जी दानाई जा मोती अंदर में ओतणु लॻसि। पंहिंजी बेख़ुदीअ में उहो बि न ॾिठुमि त भर वारे छोकिरे मुंहिंजे निकाह वारे रुमाल ते पेर ॾिनो हो। जेसी ताईं मूंखे ख़बर पए तेसी ताईं मुंहिंजी तुरबन ढरी थी पासे ते लड़की पई हुई, जंहिंसां मुंहिंजो मुंहुं ऐं थोरा वार ज़ाहिर थी पिया। जल्दी में रुमाल ठीकु करे ख़ुतबो ॿुधणु लॻसि। यकीन हो त मूंखे कंहिं कोन ॾिठो हो, पर जॾहिं ॿीहर अखियूं मथे खयमि त अॻी कतार में हिकु छोकिरो मूंखे गौर सां ॾिसी रहियो हो। चोरस मुंहुं,
सुस्त अखियूं, सन्हो नक ऐं मगरूर चेहरो। मूंखे सुञातो हो, हू बेबारस हो। बेबारस उन्हनि ईज़ाईंदड़ गिराकनि मां हो जंहिंसां कोठे ते का बि छोकिरी विहण न चाहींदी हुई। कुझु मर्द तवाइब सां सुम्हण त चाहींदा आहिनि, पर साॻे वक़्तु खेनि ज़लील बि कंदा आहिनि। हू उन्हनि मर्दनि मां हो, सदाईं वाहियात मज़ाक़ूं कंदो हो। संदसि मिज़ाज होलनाक हो। जॾहिं बि कंहिं छोकिरी खे मारींदो हो त कोठे जी मालिकियाणी, जेका रुॻो पैसे जी बुखी हुई, सा खेसि निकिरी वञण ऐं ॿीहर कॾहिं कोठे ते न अचण जो चवंदी हुई। पर हू कुझु ई महीननि में वापसि ईंदो हो। पोइ ख़बर न आहे कहिड़े कारण उन कोठे ते अचणु छॾे ॾिनो। कतार में कंहिं परहेज़गार माण्हू जियां वॾी दाढ़ी सां बीठो हो, पर अखियुनि में अञा बि साॻी दहशत हुअसि। मूं पंहिंजूं निगाहूं ॿिए तरफ़ करे छॾियूं, पर हाणे घणी देरि थी चुकी हुई। हुन मूंखे सुञाणे वरितो हो। बेबारस पंहिंजे भर वारे माण्हू जे कन में कुझु बुणकियो। पोइ ॿिन्ही ॼणनि जूं नज़रूं मूं ते खुपी वयूं। उन खां पोइ हुननि हिक ॿिए माण्हू जो ध्यानु मूं ॾांहुं छिकायो, वरी उन ॿिए खे ॿुधायो। ईअं सॼी कतार में वेठल मर्दनि जूं नज़रूं मूं ते ॼमी वयूं। मूंखे ईअं लॻो ॼण मुंहिंजे मुंहं मां ॼर निकिरी रही हुई ऐं दिलि ज़ोर ज़ोर सां धड़की रही हुई, पर मां चुरी पुरी बि न थी सघियसि। कुझु करण जे बदिरां मूं हिकु ॿाराणी उमेद लॻाई त काश मां अखियूं बंदि करियां ऐं सभिनी जे मथां ऊंधाई छांइजी वञे, का परेशानी बाक़ी न रहे। जॾहिं ॿीहर अखियूं खोलण जी हिमत कयमि, बेबारस हुजूम वचां रस्तो ठाहींदो मूं ॾांहुं अची रहियो हो। मां दरवाज़े तां भॻसि, पर भॼणु नामुमकिन हो। ॼण माण्हुनि जे समुंड में घेरियल हुअसि। हिक झटके सां ई बेबारस मूं ताईं पहुतो, दॿाईंदो अची सफ़ा एतिरो वेझो पहुतो जो मां संदसि साह जी ख़ुशबू बि महसूसु करे थी सघियसि। हिकु कोठे वारी हिते छा पई करे? तो में को हया शर्म आहे या न? मुंहिंजी बांह पकड़े हुन ॾंद पकोड़े चयो, महिर कर, मूंखे वञणु ॾे। मूं हिबकंदे मिंथ कई, पर हुन शायदि ॿुधो ई न हो। मूं ते लानतुनि जी बरसाति कंदे संदसि साथी बि अची पहुता, पुख्ता, दिलेर, मगरूर, कावड़ में भरियल। आसपास मां हर कोई भरिसां अची ॾिसण लॻो त छा जो गोड़ आहे। कुझु माण्हुनि बेयकीनीअ में कंधु पए धुणियो, पर कंहिं बि मुदाख़िलत न कई। मुंहिंजो जिस्म अटे जे चाणी जियां बेहस्व हरकत हो। खेनि नरमी सां पंहिंजो पाण गेलण ॾिनमि। जॾहिं घिटीअ में पहुतासीं त मूंखे उमेद हुई त सेस्मी मुंहिंजी मदद लाइ ईंदो ऐं जेकॾहिं कुझु वधीक बुरो थियो त मां भॼी वेंदसि। पर जीअं ई घिटी में पेर पातोसीं, तीअं माण्हू छिता थींदा विया। ख़ौफ़ वारी हालत में इहो महसूसु करे वरितुमि त मस्जिद में त हुननि ख़तीब ऐं ॿियनि वेठल माण्हुनि जो हुननि लिहाज़ थे कयो, पर ॿाहिरि संदनि का रोक टोक न हुई। ज़िंदगीअ में मुश्किल खां मुश्किल वाक़िअनि मां गुज़री हुयसि, पर मूंखे शक हो त छा उन खां वधीक ज़िलत मां कॾहिं गुज़री आहियां। सालनि जी झिझक खां पोइ अॼु ख़ुदा ॾांहुं कदम वधायो हो, पर हुन कहिड़ी मोट ॾिनी, पंहिंजे घर मां लत हणी कढियो अथई। मूंखे उते कॾहिं न अचणु घुरिजे हा। ख़बर अथई हू सही पिया चवनि। हिकु मस्जिद, गिरजा या हुन जे कंहिं बि घर में हिकु कोठे वारी जे लाइ का जॻह न आहे। मूं सेस्मी खे टुटल फिटल लहजे में चयो, ईअं न चओ। इहो ॾिसण लाइ त इहे लफ़्ज़ कंहिं चया। मूं कंधु वराए ॾिठो त मूंखे पंहिंजी अखियुनि ते यकीन न आयो। उहो ई हो, रोलाक गंजो दरवेश। सेस्मी जे मुख ते वॾी मुर्क पखिड़िजी वई। हुनखे ॿीहर ॾिसी ॼण सरो थी पियो। संदसि हथ चुमण लाइ अॻिते वधी झुकियसि, पर हुन मूंखे मना कंदे चयो, महिरबानी करे ईअं न कर। पर मां तुंहिंजो शुक्रियो कीअं अदा करियां? मां तुंहिंजी बेहद शुक्रगुज़ार आहियां, मूं आजिज़ीअ वचां चयो। असीं सभु हिक ॿिए जा न, पर सिर्फ़ु हुन जा अहसानमंद आहियूं। हुन बेपरवाहीअ मां कंध लोॾिया, ॼण खेसि मुंहिंजी चयल ॻाल्हि में का दिलचस्पी न हुई। हुन तारीफ़ कराईंदे पंहिंजो नालो शम्स तब्रेज़ ॿुधायो ऐं ॾाढी अजीब ॻाल्हि चयईं। कुझु माण्हू वजूद जे दायरे जी भरपूर चमक सां ज़िंदगी शुरू कंदा आहिनि, पर पोइ रंग रूप विञाए वेंदा आहिनि। तूं उन्हनि माण्हुनि मां आहीं। तूं कॾहिं पीले ऐं गुलाबी रंग जी धमक सां नरगिस जे गुलनि जहिड़ी हुईं,
पर वक़्त सां गॾु इहो हल्को नासी थी वियो। छा तोखे पंहिंजो असुलु रंग रूप यादि नाहे? छा तूं पंहिंजे वजूद जे दाइरे जे उन महक में समाइजणु नथी चाहीं? मां संदसि लफ़्ज़नि जी गहराईअ में गुम थी वियसि। तुंहिंजे वजूद जे दाइरे पंहिंजी चमक विञाए छॾी आहे, छाकाणि त गुज़िरियल सालनि में तूं पंहिंजो पाण खे इहो अहसासु ॾियारींदी रही आहीं त तूं अंदरां तोड़े ॿाहिरां गलीज़ थी वई आहीं। मां गलीज़ आहियां, तोखे ख़बर न आहे त मूं जीअण ख़ातिर छा कयो आहे। मूं पंहिंजी चपनि खे ॾंदनि सां कटींदे पुछियो, इजाज़त ॾे त मां तोखे हिकु किसो ॿुधायां। शम्स चयो ऐं मूंखे हेठियों किसो ॿुधायो। हिकु ॾींहुं हिकु तवाइफ़ घिटीअ में वेठल कुते जे भरिसां गुज़री। कुतो तपंदड़ उस में उञायल बेयारो मददगार सहकी रहियो हो। तवाइफ़ हिकु झटके में पंहिंजो सिपाटो लाहे भरिसां वारे खूह मां कुते लाइ पाणी भरे आई। पोइ हूअ पंहिंजी वाट वठी हली वई। ॿिए ॾींहुं हूअ हिकु ॾाहे ऐं पारखू सूफ़ीअ वटि वई। जीअं ई सूफ़ी खेसि ॾिठो त हिन जा हथ चुमियाई, हूअ सदमे में अची वई। उन सूफ़ीअ खेसि ॿुधायो त कुते लाइ कयल नेकी एतिरी ख़ालिस ऐं सची हुई जो संदसि गुनाह हमेशह लाइ माफ़ थी चुका आहिनि। जेको शम्स तबरेज़ चवण थी चाहियो सो मूं सम्झो, पर अंदर ई अंदर मां इहो मञण खां इनकारी हुयसि। उन करे मूं चयो, तव्हांखे पक हुजणु घुर्जे त जेकॾहिं मां कोनिया जे सभिनी कुतनि खे बि खारायां पीआरियां, इहो बि मुंहिंजे छुटकारे लाइ काफ़ी न हूंदो। तूं इहो नथी ॼाणे सघीं, सिर्फ़ु ख़ुदा ॼाणे थो। ॿिए तरफ़ तूं इहो छो थी सम्झीं त जिन माण्हुनि तोखे अॼु मस्जिद मां कढियो उहे ख़ुदा खे वधीक वेझा आहिनि? भली इहे ख़ुदा खे वेझा न आहिनि, पोइ बि इहो उन्हनि खे केरु ॿुधाईंदो? छा तूं ॿुधाईंदे? मूं वराणियो, न, पर काइनात जो निज़ाम ईअं कमु नथो करे। इहा तूं आहीं, खेनि इहो ॿुधाइण जी ज़रूरत आहे। दरवेश नहकर में गंद धूणींदे चयो, तोखे लॻे थो मुंहिंजी ॿुधंदा? उहे माण्हू मूंखां नफ़रत कनि था। उहे ॿुधंदा छो त उन्हनि जहिड़ी का शइ कोन्हे, जीअं मूं जहिड़ी का शइ कोन्हे। तोखे बसि इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुर्जे त हिन काइनात में हर शइ ऐं हर हिकु कहिड़ी रीति पाण में ॻंढियल आहिनि। असीं अलॻि अलॻि वजूद जा सवे ऐं हज़ार इंसान न आहियूं, असीं सभु हिकु आहियूं। मूं खेसि वज़ाहत ॾियण जो इंतज़ारु कयो, पर हुन ॻाल्हि जारी रखी, इहो 40 मां हिकु उसूल आहे। जेकॾहिं ॿियनि जो रवैयो पाण सां मटाइण था चाहियो त पहिरीं पंहिंजो पाण सां उहो सलूक मटाइणो पवंदो जेको तव्हां पाण सां करे रहिया आहियो। जेसीं ताईं तव्हां पाण सां पूरी ऐं सची मोहबत करणु नथा सिखो, तेसीं ताईं सवाल ई पैदा नथो थिए त तव्हांखे प्यारु कयो वञे। जॾहिं हिकु दफ़ो इहो मर्तबो तइ थी वञे त पोइ वाट में ईंदड़ उन कंडे जा बि शुक्रगुज़ार बणिजो जेको तव्हांखे कंहिं बि हयो हुजे, छो त इहा उन ॻाल्हि जी निशानी आहे त जल्दी तव्हां ते गुलाब जे गुलनि जो वसकारो कयो वेंदो। हू थोरी देरि माठि थियो, पोइ वरी ॻाल्हायईं, तव्हां ॿियनि खे पंहिंजी बेहुरमती जो कसूरवार कीअं था सम्झी सघो जॾहिं त तव्हां पंहिंजी नज़र में ई क़ाबिल एतिराम न आहियो। मां हिकु लफ़्ज़ बि पुछण जे क़ाबिल न हुयसि, छो त हक़ीक़त खां मुंहिंजी गिरफ़्त ढरी थींदी वई। मूं उन्हनि सभिनी माण्हुनि जे बारे में सोचियो जिन सां बि सुम्ही हुयसि। संदन ख़ुशबू, हथनि जो सख़्तु शुआउ जहिड़ी तरह अचण सां ई रोअंदा हुआ। मूं शरीफ़ छोकिरनि खे ज़ालिम ऐं ज़ालिमनि खे शरीफ़ छोकिरनि में बदिलजंदे ॾिठो हो। हिकु दफ़े मूंखे अहिड़ो गिराक मिलियो जंहिंखे थुकण जी आदत हुई। हू तवाइफ़ुनि खे ॾाढो ज़लील कंदो हो ऐं हिते ही दरवेश हो जेको मूंखे ॿुधाए रहियो हो त मां बहार जे ताज़े पाणीअ खां बि वधीक शफ़ाफ़ हुयसि। इहो त को मज़ाक हो, पर जॾहिं मूं उन ते खिलण जी कोशिश कई त टहक मुंहिंजी निड़ीअ मां निकिरी न सघियो ऐं मूं हिकु सुटके खे अंदर ई अंदर दॿाए ऐं दफ़नाए छॾियो। माज़ी हिकु कुन आहे, जेकॾहिं उनखे तव्हां पंहिंजे हाल ते ग़ालिब थियणु ॾींदव त हू तव्हांखे अंदरि गड़काए छॾींदो। शम्स ईअं चयो ॼण मुंहिंजे ख़्यालनि खे परोड़े वरितो हुजेसि। वक़्तु सिर्फ़ु हिकु धोखो आहे, तव्हांखे बसि हाज़िर वक़्त ते जीअण जी ज़रूरत हूंदी आहे। सिर्फ़ु इहो सभु ई माना रखे थो।
इहो चई उन पंहिंजे जामे मां हिकु रुमाल कढियो। ही रख, बगदाद में हिकु नेक माण्हू मूंखे ही ॾिनो हो, पर मूंखां वधीक तोखे उन जी ज़रूरत आहे। इहो तोखे यादि ॾियारींदो त तुंहिंजी दिलि ख़ालिस आहे ऐं ख़ुदा तो में मौजूदु आहे। उन्हनि सां गॾु ई दरवेश पंहिंजी लठ खईं ऐं वञण लाइ तयारु थियो। उन कोठे मां भॼी वञ, केॾांहुं कीअं वञण लाइ मूं वटि का जॻह कोन्हे। मूं चयो, इहो को मसइलो नाहे। शम्स चमकंदड़ अखियुनि सां चयो, उन लाइ परेशान न थी त इहो रस्तो तोखे केॾांहुं वठी वेंदो। उन जे बदिरां पंहिंजे पहिरें क़दम ते ध्यानु ॾे। इहो ई ॾुखियो मरहलो आहे ऐं उन लाइ तोखे ज़िम्मेवार ठहिरायो वेंदो। हिकु दफ़ो इहो क़दम खणण खां पोइ शयूं जीअं थियनि तीअं उन्हनि खे थियण ॾे। बाक़ी सभु पंहिंजो पाण ई थींदो वेंदो। वहकिरे सां गॾु न वह, ख़ुदि हिकु वहकिरो बणिज। मूं कंधु धोणियो। मूंखे इहो पुछण जी का ज़रूरत न हुई त इहो बि हिकु उसूल आहे।